लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आया हुआ जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु अॼु महिमान आहिनि। रहनि त मुल्क खां ॿाहिरि था, पर उन्हनि जो साह सिंध में आहे। उहो रहनि त यूरोप में था, यूरोप जे वेलफेयर कंट्री में, पर हुनखे पाकिस्तान कॾहिं वेलफेयर कंट्री थींदो उहो इंतज़ारु हुनजे दिमाग़ में मथां छांइल रहे थो। उहो हितां ख़राबु हालतुनि में वियो ऐं सुठियुनि हालतुनि में पहुतो। कॾहिं कॾहिं पाकिस्तान अचे थो, सिंध अचे थो, कराची, पोइ हैदराबाद सिंध यूनिवर्सिटी, पोइ बाड्र। जनाब कादिर बख़्श जतोई, अलमारूफ़ कादिर जतोई, ऐं हू असांजो जेको महिमान आहे उहो ॿ टिनि शयुनि जे करे मशहूरु आहे या मशहूरु कयो वियो। उन में 1978 जे 2 अक्टूबर ते जेको गैरत मशहूरु गैरत केस आहे, जेको कई ज़माना सिंधी शागिर्द योम गैरत जे नाले सां मल्हाईंदा। नवाबशाह में हिकिड़ो वाक़ियो थियो। ऐं ॿियो आहे साईं खे वठी विया हाई जेकर्स जे मुतालबे ते 54 क़ैदियुनि सां गॾु। ऐं टियों, हाणे हू मुल्क खां ॿाहिरि रहनि था। इहे 3 चैप्टर हुनजी ज़िंदगी जा ख़ासि चैप्टर आहिनि। इन करे अॼु असां हुन सां ॻाल्हाईंदासीं, पर अॼु असांजी जेका ॻाल्हि आहे उहा 1978 जे वाक़े ते थींदी। जनाब कादिर जतोई साहिबु, सलाम अलैकुम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। ऐं को बि टाइम विञाइण खां सवाइ 2 अक्टूबर 1978 ते छा थियो हो, अवां छा कयो, ऐं पोइ हिकिड़ी सीरीज़ आहे वाक़िअनि जी, इहा जे असांजे ॿुधंदड़नि खे ॿुधायो। 2 अक्टूबर 1978 जो जेको वाक़ियो थियो, छेरी सूमरो केस, छेरी सूमरो वाक़े जे नाले सां मशहूरु थियो। उहो दरअसल हीअं हुयो त 1 अक्टूबर ते असां, मां ऐं अली हैदर शाह, मां प्रेस सेक्रेटरी हूंदुसि GSM स्टूडेंट्स फेडरेशन जो मरकज़ी प्रेस सेक्रेटरी, ऐं साईं अली हैदर शाह हुयो जनरल सेक्रेटरी GSM स्टूडेंट्स फेडरेशन जो। सो असां तनज़ीमी दौरे ते कराची हुयासीं 1 अक्टूबर 1978 में। सो हिते जो जेको यूनिट हुयो कराची जो, उन्हनि सां दोस्तनि सां मुलाक़ात, असल में इलेक्शन हुई जेको आहे यूनिट जी। सो उहो मतिलबु त हिकिड़ो वक़्तु गुज़ारे दोस्तनि सां। असां राति जो जेको आहे सो पंहिंजो बस में चढ़ी सुपर हाईवे जे ज़रिए यूनिवर्सिटी वियासीं वापसि। सो मारी हॉस्टल खां लथासीं राति जो तक़रीबन 12-1 बजे जो टाइम हुयो। पोइ वरी पंधु वियासीं मथे जेको आहे पंहिंजो मारी हॉस्टल माना जेका सिंध यूनिवर्सिटी जी मेन गेट आहे, उतां पंहिंजो बस में लथासीं सुपर हाईवे ते। सो पोइ वरी जेको आहे अंदरि यूनिवर्सिटी में वियासीं। सो हाणे अली हैदर शाह रहंदो हुयो उन में पंहिंजो हीअ जेका इंटरनेशनल हॉस्टल आहे उते। सो ओॾांहुं वियासीं त हुनखे छॾिजे, ऐं पोइ जेको आहे मां वरी रहंदो हुउसि ब्लॉकनि में, B ब्लॉक में रहंदो हुयुसि, मुंहिंजो कमिरो हुयो उते। सो जीअं ई दाख़िलु थियासीं इंटरनेशनल हॉस्टल जे हिन में, इंटरनेशनल हॉस्टल में, त उते असांजो दोस्त हूंदो हुयो SNSF जो मरहूम सरफराज़ मेमण। सो उहो एॾां ॾिसोसीं त टहलंदो अचे पियो, ऐं असांखे ॾिठी, मुंहिंजो दोस्त हुयो काफ़ी जेको आहे न सुठो दोस्त हुयो सरफराज़। सो सांत लॻी पई, पर सरफराज़ जाॻे पियो। सो उन चयो त हीउ वाक़ियो थी वियो आहे पंहिंजो नवाबशाह में। पंहिंजो छेरी सूमरो स्टूडेंट यूनियन जी कॉलेज जी प्रेसिडेंट हुई, पीपल्स मेडिकल। सो उते को किफ़ायत मेजर हुयो पंहिंजो कॉलेज जे मसइलनि ते, को हुन सां वेही जेको आहे सो ॻाल्हाइण जा। उन मार्शल आहे, तव्हांखे ख़बर आहे ज़ियाउलक जी 78 में अची वई मार्शल आई। सो किफ़ायत मेजर को उते हुयो उन सां। सो उन जेको आहे उन सां रेप कयो आहे छोकिरी सां, जेको आहे सो जेका स्टूडेंट यूनियन जी प्रेसिडेंट बि हुई। सो हींअर हिते तक़रीबन सभु जेके बि स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि, GSM स्टूडेंट्स फेडरेशन, SNSF, सपाफ, इवन जमियत वारनि बि जेके पंहिंजो जमियत जी हुई न ऑर्गेनाइज़ेशन, उहे सभु गॾिजी ऐं उन्हनि जेको आहे सो हिकिड़ो एहतिजाजी प्रोग्राम जेको आहे ठाहियो आहे। सो सुभाणे जेको आहे पंहिंजो आर्ट्स फैकल्टी जे हिन में पंहिंजो उते ऑडिटोरियम में जनरल बॉडी मीटिंग थींदी, ऐं उते फ़ैसिलो कयो वेंदो त कहिड़ो एक्शन खयों वञे या छा कजे या कीअं जेको आहे न।
सो GSM जा असांजा दोस्त बि हुआ, हुन में हुन ॿुधायो त फलाणा फलाणा दोस्त हुआ, सो इहो फ़ैसिलो थियो आहे। पर सभिनी मुतफ़िक़ा 6-7 ऑर्गेनाइज़ेशन्स हुयूं, उन्हनि गॾिजी एहतिजाज जो प्रोग्राम, पर सुभाणे एहतिजाज जी शुरूआति थींदी ऑडिटोरियम में असांजी मीटिंग सां। सो पोइ जेको आहे असां चयो त ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां फ़ैसिलो कयो आहे त असांजा दोस्त हुया तव्हां सां, त असां तव्हां सां गॾु आहियूं। पोइ हींअर असां अचूं था कराची खां, वञी सुम्हूं था, पोइ सुबुह जो असां ईंदासीं। सो सुबुह जो वियासीं उते, ऐं हिननि अॻ में उन राति ई जेके ही 7 ई ऑर्गेनाइज़ेशन, ऐं सिंध जी हिस्ट्री में पहिरीं वॾी ॻाल्हि इहा आहे त सिंध जे हिस्ट्रीअ में शागिर्दनि जूं तक़रीबन जेके ॻाणापे में ईंदड़ जेके तंज़ीमूं हुयूं, उन्हनि सभिनी गॾिजी ऐं हिकिड़े इशू ते जेको आहे जदोजहद मुश्तरका हलाइण जी कोशिशि या प्रोग्राम ठाहियो जेको आहे न, इहा तमामु वॾी ॻाल्हि हुई, हिस्टोरिकल हिकिड़ी ॻाल्हि आहे। सो असां चयो त ठीकु आहे, असां ईंदासीं। पोइ सुबुह जो असां वियासीं उते। सो ऐं हिननि ऑलरेडी 7 कमेटियूं ठाहियूं हुयूं, 7 ऑर्गेनाइज़िंग कमेटियूं या एक्शन कमेटी कनि चयो उनखे, एक्शन कमेटीज़ ठाहियूं। त हिकिड़ी एक्शन कमेटी जा माण्हू जेकॾहिं गिरफ़्तार थियनि त ॿी एक्शन कमेटी, लेयर्स ठाहियूं, उनखे ॿी एक्शन कमेटी जेको आहे उनखे रिप्लेस करे। सो जेको आहे सो असां वियासीं हुते। पहिरियों जीअं रस्मी तौर ते जनरल बॉडी मीटिंग में थींदो आहे, सभिनी ऑर्गेनाइज़ेशन जे हिकिड़े हिकिड़े नुमाइंदे मीटिंग कई, पंहिंजो तक़रीर कई। उनखां पोइ तय इहो थियो त असांखे एहतिजाज त करिणो आहे हिन में हिते जेको आहे। ऐं उन में मज़े जी ॻाल्हि त हीउ जेको इंजीनियरिंग कॉलेज हुयो नवाब शाह वारो, पंहिंजो उनजो जेको हिकिड़ी शाख हुई हिते पंहिंजो जामछोरे में, महिराण जी शाख नवाब शाह वारी, छो त महिराण वारी यूनिवर्सिटी थी वई न वई उन वक़्तु, 76 में थी, 76 में थी। कॉलेज हुयो पहिरियां कॉलेज हो, 76 में यूनिवर्सिटी इहा बि थी, टंडो जाम बि थी। हा, ऐं हू नवाब शाह वारी उनजी शाख लिखी वेंदी, शाख। त हिते जेका हुई त उन जा जेके स्टूडेंट हुया न या नुमाइंदा, उहे जेको आहे सो पंहिंजो उन्हनि बि पार्टिसिपेट कयो। ऐं LMC खां बि दोस्त आया, छाकाणि त उन वक़्तु हिकिड़ो त ज़िया जो जेको आहे मार्शला वारो दौरु हुयो, ऐं तव्हांखे ख़बर आहे त इहो दौरु पॉलिटिकल एक्टिविटी जो वॾो दौरु हुयो, 70s जेको आहे पंहिंजो पॉलिटिकल एक्टिविटीज़ जो। ऐं उन में शागिर्द पंहिंजो जेका हुई सियासत हुई या शागिर्दनि जी जेका सरगर्मी हुई, उहा सियासी पार्टियुनि खां बि तमामु हिकिड़े हवाले सां तमामु जेका आहे न पंहिंजो घणी हुई। सो उन जे करे पंहिंजो जेको आहे त टिनी इंस्टीट्यूशन जा, सिंध यूनिवर्सिटी, LMC लियाकत मेडिकल कॉलेज ऐं महिराण यूनिवर्सिटी, टिनी जा शागिर्द हुया, ऐं उन मतिलबु को हज़ारनि जे तादाद में हुया। सो हाणे असां चयोसि त एहतिजाज त कबो जेको आहे सो न, एहतिजाज, ऐं एहतिजाज ज़ाहिर आहे त कबो आहे त दुनिया ॾिसे उनखे, ऐं दुनिया खे जेको आहे सो ॿुधाइजे त असां छो एहतिजाज पिया था कयूं। त उन जे लाइ बेस्ट जॻह हैदराबाद सिटी आहे हिते। हा, हिते न मतिलबु त छा डेमॉन्स्ट्रेशन कंदासूं, सिंध यूनिवर्सिटी में त कैंपस आहे, कंहिं ॾिठो कंहिं न ॾिठो, स्टूडेंट आहियूं, असां पाण कंदासूं ऐं असां पाण ॾिसंदासूं। सो दुनिया खे ॾेखारण जे लाइ ज़रूरी आहे त असां जेको आहे सो पंहिंजो हैदराबाद वञूं। हाणे हैदराबाद में मसइलो इहो हुयो त उन वक़्तु जेको आहे पंहिंजो तव्हांखे ख़बर आहे त डिस्टेंस आहे हैदराबाद वञण जे लाइ जेको आहे, ऐं बसूं यूनिवर्सिटी जूं वेंदी, हिकिड़ी बस अधु बस जेको आहे सो हज़ारें शागिर्द, हाणे उहे चढ़ी कीअं वञनि? तॾहिं उहा बाईपास बि न ठहियल हुई, बाईपास खे वञिणो बि फाटक वञिणो बि ॾऊं फाटक, इहा अलमंज़र वारी पुल, इन खां जेको आहे राजपूताना खां हेठि जेको आहे लही वञिणो हुयो हैदराबाद। चौथी मार्च वारो साॻो पंधु, चौथी मार्च वारो जेको आहे न उबतो रिपीट पियो थिए जेको आहे चौथी मार्च में, मतिलबु डिफरेंट इशूज़ जे हवाले सां, पर मतिलबु त हिकिड़ो पंधु साॻियो जेको आहे सो न पंहिंजो। सो पोइ असांजा जेके दोस्त हुया, लीडर हुया सभिनी तंज़ीमुनि जा, हाणे लीडरनि जा नाला ॿुधायो। लीडर मतिलबु SNSF जे तरफ़ां त ही हुयो पंहिंजो सरफराज़ हुयो, हिनजो हुयो लीड पियो करे। गाज़ी सलाहुद्दीन हुयो सपाफ खे रिप्रेज़ेंट पियो करे, ऐं पंहिंजो जमीयत खे शायदि कमर शेख पियो करे, कमर शेख आहे पंहिंजो लाड़काणे जो, उहो हुयो। STP जा बि हुया जेके, तॾहिं STP न हुई, STP या मतिलबु त
को हुयो को जेको आहे सो न ॿियूं जेके नसर STP न ठही न STP न ठही सो बहरहाल मतिलबु त जेको सिंधी आहे शागिर्द तहरीक हुई जी 77 में ठही आहे हा हुन जा माण्हू हुआ हा त उहो ई थो चवां न न STP न ही पंहिंजो SSP SST पलीजो साहब वारी जेका सिंधी शागिर्द तहरीक हुई न उहे हुया उन्हनि जा दोस्त हुया ऐं ॿियूं तनज़ीमूं बि हुयूं मतिलबु त जेको आहे सो तक़रीबन 7 तनज़ीमूं हुयूं मूंखे यादि आहे सुठी तरह 7 हुयूं मतिलबु त इहे जेके आहिनि से हुयूं सो उन जा लीडर बि हुया कारकुन बि हुया पर GA सिंध जेका सा डोमिनेंट ऑर्गेनाइज़ेशन GA सिंध जी हुई उन वक़्तु सो उतां पोइ कयोसीं त हाणे हीअं था कयूं त हितां ई जुलूस कढी ऐं पंहिंजो हैदराबाद हलूं था जुलूस जे शकिल में ठीकु आहे कलाकु लॻंदो 2 कलाक उते लॻंदा पर हिकिड़ो भरपूर क़िस्म जो जेको आहे न पंहिंजो थी वेंदो छा चवंदा आहिनि हिकिड़ो एहतजाज थी वेंदो दुनिया ॾिसंदी दुनिया हाणे तव्हां पॉइंट्स ते था वञो या पंधु था वञूं पंधु था वञूं सो आर्ट्स फैकल्टी जे ऑडिटोरियम मां निकिरी ऐं पंधु हलणु शुरू कयो LMC जे शागिर्दनि जॉइन कयो मेराण पंहिंजो कॉलेज हुयो उन वक़्तु उन जे जेको आहे सो उन्हनि कयो उतां लही हेठि फाटक ते जेको आहे सो पंहिंजो पहिरियों जेको असांजो थियो पंहिंजो मुहाॾो अटकियो उहो पुलिस सां जेको आहे सो फाटक वटि फाटक खुलियल हो न हिननि बंदि करे छॾियो हिननि बंदि कयो हा मतिलबु त छाकाणि त हिकिड़ो लिक छप में त ॻाल्हि थिए कान पई न हज़ारनि शागिर्दनि फ़ैसिलो कयो आहे वञनि पिया त हुकूमत खे बि ख़बर आहे ज़ाहिर आहे सो पुलिस जा माण्हू इवन उन वक़्तु मूंखे यादि आहे त नूरल मरी हूंदो हुयो इंस्पेक्टर जेको आहे सो पंहिंजो हुन में ॼामछोरे थाणे ते उहो उन जे क़यादत में लाला आज़म मूंखे यादि नथो पवे त हुयो या न हुयो उहो DSP हुयो कोटड़ी में वेहंदो हुयो सो उहो पुलिस जो वॾो ऑफिसर हुयो हिन इलाइक़े जो हुते मशहूरु हो छा साईं वॾो मशहूरु हुयो हा इहो लाला आज़म हुयो पंहिंजो DSP हुयो डिप्टी साईं जंहिंजी नामाचारी छाजे करे ई नामाचारी मतिलबु सियासत जे ख़िलाफ़ु हुयो अच्छा ऐं आर्मी जो हिकिड़ो टाउट क़िस्म जो हुयो उन वक़्तु पंहिंजो हिकिड़ो हूंदो हुयो हिते पंहिंजो कर्नल जावेद अख्तर नालो हुयुसि उहो हिन खे लुक आफ्टर कंदो हुओ यूनिवर्सिटी वारे इलाइक़े खे जेको आहे न त उहो ईंदो वेंदो हुयो या त उन सां गॾु सो उन्हनि जी जेका आहे ख़ुशनूदी हासिलु करण जे लाइ ही पोइ शागिर्दनि जे गिरफ़्तारियुनि में बि पेश हूंदो हुयो शागिर्दनि जे ख़िलाफ़ु सप्रेशन जो जेको हूंदो हुयो प्रोग्राम या कीअं उन में बि ही जेको आहे सो पंहिंजो ईंदो आहे सो हाणे मूंखे यादि नथो पवे त उहो हुयो या न हुयो पर नूरल मरी जेको आहे सो पंहिंजो हुयो सो हाणे उन वक़्तु असांजे मथां वारंट हुया कुझु शागिर्दनि जे मथां सो कंहिं अचे नियापो ॾिनो त जेको आहे नूरल मरी तव्हांखे चवे थो त तव्हां जेको आहे सो ख़ुशूसन मुंहिंजे लाइ हैदर शाह जे लाइ चयईं त तव्हां जेको आहे पंहिंजो कोशिशि कयो जुलूस जे विच में अचो तव्हांखे शागिर्दनि जो कवर हुजे अकेला न हुजो जुलूस खां अॻिते या पोइते तव्हांजे मथां गोली जो ऑर्डर आहे जेको आहे पंहिंजो अच्छा सो अच्छा अवां ते वारंट अवली छाजा निकितल वारंट बसि ईअं ई जेके आहिनि से थींदा आहिनि जेके मार्शल जे हिन जा जेके गोड़ गमसान जा एहतिजाज जा ऑर्डिनेंसिस जा जेके आहिनि से पंहिंजो सो ख़ैर मतिलबु त जेको आहे सो 3-4 जो नालो वरितईं शागिर्दनि जो त इन्हनि ते जेको आहे सो न पंहिंजो इहो आहे तव्हां जेको आहे न ॿाहिरि न निकिरो इहो सो ख़ैर असां वियासीं तव्हां पंहिंजो सो पहिरियों मुहाॾो असांजो पुलिस सां थियो उते पुलिस सां मतिलबु त पथराऊ शागिर्दनि कयो हुयो थोरी पुलिस ई मतिलबु शागिर्द तमामु हज़ारनि जी तादाद में हुआ सो फाटक बाटक शागिर्दनि उथलाए फिटी करे छॾियो जेको आहे पटे सो अॻिते वधी वियासीं सो अॻियां जेको आहे सो वियासीं त ॼामछोरो जेका कॉलोनी आहे या पंहिंजो जिते थाणो बि हुयो पंहिंजो पुल खां अॻियां उते पहुतासीं त कंहिं दोस्त अचे ॿुधायो त जेको आहे सो पुल मथे करे छॾी अथऊं ऐं आर्मी बीठी आहे सख़्तु माना बैराज जा दरवाज़ा मथे तव्हां रोड सिधो न हुजे तव्हां वञी नथा सघो ऐं तमामु वॾे पैमाने ते आर्मी बीठी आहे या कीअं आहे सो
जेको आहे सो हाणे चुसु त छा करणु खपे इन में सभिनी दोस्तनि ऐं उहे ई दोस्त जेके लीडर हुया उन्हनि ई जेको आहे पंहिंजो फ़ैसिलो कयो त हाणे चऊं त जेको आहे सो हली त कोन था सघूं ख़्वामख़ा जेको आहे सो फ़ौज सां टकराव थींदो ऐं पंहिंजो उन्हनि पुल बि मथे करे छॾी आहे टपी उहे बि कोन सघंदासीं सो पर मतिलबु त जेको आहे सो पंहिंजो हलूं था वरी वापसि सिंधु यूनिवर्सिटी उते पोइ वरी जेको आहे हिन में ऑडिटोरियम में जनरल बॉडी मीटिंग था कयूं उन में फ़ैसिलो था कयूं त छा करणु खपे हाणे जेको आहे सो पोइ उतां वरी असां मोटियासीं इहो जेको आहे सो न कॉलोनी जे पर वरी विच मां हितां अञा इन में ई बीठा हुयासीं त हिकिड़ी 2 गाॾियूं आयूं फ़ौज जूं जेको आहे हिन तरफ़ खां जामछोरे वारे तरफ़ खां आयूं सो उन्हनि गाॾियुनि में फ़ौज हुई जेका आहे न पंहिंजो फ़ौजी हुआ सो ऐं शागिर्दनि में वॾो इश्तिहाल हुयो ऐं जेको आहे पंहिंजो कुझु न कुझु करणु चाहिनि पिया या कीअं सो उन्हनि फ़ौजियुनि सां जेको आहे सो न हिकिड़ी जेका आहिनि त न पंहिंजो शागिर्दनि जो झेड़ो थी न उहो कीअं थियो हाणे हू वञनि था न हा रोकियऊं न गाॾीअ खे शागिर्द पूरा हिन ते शागिर्दनि गाॾियुनि खे रोकियो गाॾी पंहिंजो रोड ते जेको आहे सो बीठा शागिर्द ऐं हू गाॾियूं चाढ़े साॻाई हज़ारे शागिर्द साॻाई हज़ारे शागिर्द ऐं तव्हां नूरल मरी जे हिदायतुनि तहत विच में हो या लीड पिया कयव असां विच में बि हुयासीं लीड बि कयोसीं पिए छाकाणि त जेको आहे सो अहिड़ी का ॻाल्हि कान हुई या कीअं बहरहाल मतिलबु त जेको आहे असां हिकिड़ी ॻाल्हि रियलाइज़ कई हालांकि असांजी को नूरल मरी सां एतिरी का हुई बि कान पर मुंहिंजे ख़्याल में मां जेको बाद में रियलाइज़ कयो उहा ॻाल्हि इहा हुई त सिंधी किथे बि हुयो कीअं बि हुयो जेको आहे न त मार्शला मां ख़ुशि न हुयो सिंधी जेको आहे न चाहे इवन जेके ऑफिसरनि या पुलिस जे रैंक्स में बि घणा माण्हू अहिड़ा हुया सो आई थिंक के नूरल मरी वॉज़ वन ऑफ देम जेको आहे उन्हनि मां हिकिड़ो हुयो जेको लाला आज़म जो उबतड़ो लाला आज़म जो उबतड़ो हुयो बिल्कुलु लाला आज़म जेको आहे सो हिकिड़ी सफ़ा हूअं त हू वरी हूअं हुयो सो उते फ़ैसिलो कयोसीं त हाणे वापसि अने असीं इन 665 में अञा हुयासीं त हेॾां गाॾियूं जेको आहे सो न 2 आयूं ऐं गाॾियूं असल में उहे हुयूं जेको आहे पंहिंजो फ़ौजियुनि जूं त हुयूं पर ही जेको आहे हेॾां गोली मार आहे न जामछोरे खां हेॾां मथे जेको ओलह को ट्रेनिंग ते विया हुया जेके आहिनि न उहे हुया सो मतिलबु तव्हां शागिर्द कावड़ में गुस्से में तव्हांखे वरी मतिलबु त ख़बर आहे त जॾहिं अहिड़े क़िस्म जा थींदा आहिनि जुलूस ऐं इहो त उन में पोइ इश्तिहाल ऐं हंगामाबाज़ी ऐं हलड़बाज़ी जेका आहे सा न थी वेंदी आहे ऐं कंहिंजे कंट्रोल में न हूंदी आहे शागिर्द जेका कंट्रोल में कोन हुया सो उन्हनि सां जहिड़ो मतिलबु त हिकिड़ो शुरू कयूं उन्हनि खे लाहिणु शुरू हुयो सो उन्हनि बि थोरो हथियार हुयनि उहे जेके पंहिंजो हू करे आया हुआ हिन जो मतिलबु आहे त इहे फ़ौजी गाॾियूं जीप न आहिनि न ही वॾियूं गाॾियूं जिन में ही सफ़र था कनि हा जिन या में पंहिंजा सिपाही खणी वेंदा आहिनि सिपाही खणी वेंदा आहिनि पोयां वैन वांगुरु न हीअं वॾी जेको आहे न डालो जंहिंखे वॾो डिघो सीटूं लॻल हूंदियूं आहिनि लेफ्ट राइट ते सीटूं हूंदियूं आहिनि जिन में जेको आहे 8-10 हेॾां 8-10 हेॾां ईअं जेको आहे न पंहिंजो हुन में सो उते मतिलबु त हू शागिर्दनि उन्हनि सां जहिड़ो हाणे हू त थोरा हुया जेको आहे शागिर्द हज़ारनि में सो उन्हनि बचण जी कोशिशि कई फ़ौजियुनि हे हो पर उन में मतिलबु त पोइ मतिलबु उन्हनि खे लठ पियो हणे को पाठो पियो हणे को पथर पियो हणे या कीअं सो उन में गोलियूं बि हलायूं जेको आहे सो शागिर्दनि वटि हुई जेका असलो वसलो हुयो शागिर्दनि वटि सो उन में का पिस्तौल जी गोली हिकिड़े सिपाही खे लॻी वई उहो मरी वियो जेको आहे पंहिंजो सो ऑन द स्पॉट मरी वियो जेको आहे ऐं बाक़ी 8-10 जेके आहिनि से न पंहिंजो ज़ख़्मी बि थिया सो पोइ फ़ैसिलो कयूं त हाणे जेको आहे असां हलूं था ॿाहिरि वापसि वरी पंहिंजो हिन में आर्ट्स पंहिंजो फैकल्टी उते हली मीटिंग था कयूं त हाणे कहिड़ो अॻिते जो लाइ आहे अमल छा थिए अच्छा हितां मुड़ियासीं त रेडियो पाकिस्तान जेको आहे उन ते शुरू थी वियो त जेको आहे सो हीउ हंगामो थियो आहे ख़बरूं ॾियणु मतिलबु शुरू कयूं हीउ हंगामो थी वियो आहे ऐं यूनिवर्सिटी गैर मुयना मुदत ताईं बंदि थी चुकी आहे ऐं हॉस्टल्स में जेके बि शागिर्द आहिनि उन्हनि खे जेको आहे सो चयो वियो आहे त घर वञनि उहे घर वञनि जेको आहे वापसि
सो इन जे रोशनीअ में फ़ैसिलो थियो त हाणे असां घर त कोन था वञूं, हाणे मीटिंग कंदासूं, उन में पोइ ॾिसूं त छा थो थिए। सो वरी अचे असां वापसि पंहिंजो हिन में ऑडिटोरियम में उते पंहिंजो कईसीं मीटिंग, जंहिंमें दोस्तनि गॾिजी जेको आहे फ़ैसिलो कयो त निकिरणो न आहे यूनिवर्सिटी मां। यूनिवर्सिटी असांजो जेको आहे मोर्चो आहे ऐं असां सुभाणे वरी कोशिशि कंदासूं हैदराबाद जेका असां वञण जी। ऐं सभिनी दोस्तनि खे जेके बि हॉस्टल्स में ख़ासि करे रहनि था, उन्हनि खे अर्ज़ु आहे त उहे हॉस्टल्स छॾनि न, जीअं हुकूमत रेडियो ते ऐलान पई करे या कीअं। तो ख़ैर मतिलबु इहो फ़ैसिलो थी वियो ऐं असां अचे पोइ जेको आहे मां, अली हैदर शाह ऐं इवन शाह मोहम्मद शाह बि अचे पहुतो जेको आहे सो न असांजो दोस्त जेको आहे सो उन वक़्तु पंहिंजो स्टूडेंट त कोन हुयो यूनिवर्सिटी जो, पर एक्टिव त ज़ाहिर आहे त हुयो पुराणे हवाले सां। लीडर बि हो, लीडर बि हुयो, बानी मेंबरनि में हो, बानी GSN जे लीडरनि मां बि हुयो। ऐं असां सां ज़ाहिर आहे त हुनजा राब्ता बि हुया, वास्ता बि हुया। सो उहो बि पहुची वियो। सो उते वेठा हुयासीं असां मुंहिंजे कमरे ते। त एतिरे में मतिलबु त जेको आहे सो असां ॾिठोसीं त हाणे हीअ 2-3 बजे खां पोइ जो टाइम आहे ॾींहं जो जेको आहे न। सो उतां इतफ़ाक़ सां ॿी हिन में हॉस्टल B ब्लॉक में मुंहिंजो पहिरियों नंबर कमिरो हुयो। सो उतां तव्हां वियो त ॾिसो त इहो सॼो जेको आहे न मैदान, इहो पंहिंजो कैंटीन इहो नज़र अचे पई ऐं ब्लॉकनि जा जेके शागिर्दनि जी अचु वञु उन्हनि जी ख़बर पवे पई। पोइ दोस्तनि ॿुधायो त जेको आहे सो शागिर्दनि इहो पंहिंजो ख़ाली करणु शुरू कयो आहे, छॾे ॾिनो आहे। सो असां वेठा रहियासीं, ॾिठोसीं। पोइ जेको आहे कंहिं ॿुधायो अचे ऐं शाह मोहम्मद शाह हलियो वियो। असां मां ऐं पंहिंजो रहियासीं हिते। असां उहो छो आयो यकजहती लाइ? यकजहती जे लाइ या ईअं मतिलबु त जेको आहे सो असां सां दोस्ती त हुई जेको आहे, GSN सां हुनजो पुराणो वास्तो बि हुयो ऐं हुन में सियासत में इन्वॉल्व बि हुयो। ऐं उन वक़्तु शायदि PNP ठही चुकी हुई या न ठही हुई या कीअं जेको आहे पंहिंजो उन अञा न ठही न PNP न ठही, शायदि NDP हुई, NDP में एक्टिव हुयो, NDP में एक्टिव हुयो। सो बहरहाल उहो बि हलियो वियो। पोइ असां फ़ैसिलो कयोसीं जॾहिं शाम जो ॾिठोसीं त सभु हलिया विया आहिनि, हाणे त जेको आहे सो हिकिड़ो वल्नरेबल सिचुएशन बणिजी वई। सो पोइ उतां निकिरी ऐं असां जेको आहे सो पंहिंजो यूनिवर्सिटी जे पोएं पासे खां हेॾां पंहिंजो LMC जे पोएं पासे खां गिरिड स्टेशन खां अचे कोशिशि कईसूं त हाणे जेका असां का बस मिले हेॾे सन जे तरफ़ या लाड़काने जी तरफ़ त वठिजे रोड तां, हेॾो बसूं हलंदियूं हुयूं। सो उते मतिलबु त बस त कान मिली जेको आहे। ऐं आर्मी जूं ऐं असां थोरो कपिड़ा वपिड़ा हारनि वारा पगड़ियूं छगड़ियूं ॿधियूंसीं, रूप मटायोसीं, उते वेठासीं बस स्टॉप ते। सो उहा त गाॾी न आहे, इतफ़ाक़ सां हिकिड़ो को पंहिंजो गाॾी वारो, कार वारो, हाणे अंधेरो थी वियो न, पोइ कार अचे पई या त ख़बर न पई पए त हीअ जेका आहे बस आहे या गाॾी आहे, उतां मोड़ हुयो हीअं। सो असां हथु ॾिनोसीं, कार वारो को हुयो, नई कराची मां कार वठियूं लाहौर वञे पियो को, हमरा लाहौर जो को पंजाबी हुयो बुज़ुर्ग। सो उन सां ड्राइवर हुयो ऐं हू पाण अकेलो हुयो, उन सां वेठो हुयो अॻियां। सो उन गाॾी रोकी। सो उन चयो त मां वञा थो, सेवण थो वञा जेको आहे सो न पंहिंजो, मूंखे औलाद कान थी थिए। सो मिनत जेको आहे सो घुरणु वेंदुसि, दुआ लाइ वञा। सो तव्हां छा त अली हैदर शाह ॿुधायो त जेको आहे सो न मां सयाद आहियां, जेको आहे सो असां वञूं था, जेको आहे न असांजो ॻोठु आहे हितां अॻियां। सो असांखे जेकॾहिं तव्हां लिफ्ट ॾींदव त पोइ। सो हुन वीचारे लिफ्ट ॾिनी असांखे। पोइ खणी सन खां वञी लथासीं, साईं वटि वियासीं जेको आहे। अच्छा, साईं वटि वियासीं। हिकिड़ी नंढड़ी साई वठूं, पर मां हिकिड़ो सुवालु तव्हां खां पुछां थो। हाणे वरिया गुज़री विया, 78 खे पूरा 46 साल थी विया। ठीकु आहे। तव्हां कॾहिं बि इन वाक़े जे बुनियाद ते कॾहिं यूनिवर्सिटी शागिर्दनि या 7 शागिर्दनि जे मुंहुं इहो सभु कुझु थियण खां अवल सोचो या का कम्युनिकेशन तव्हांजी हुई या न? ही तव्हांखे पोइ चवे त गैरत प्री प्लानिंग हुई या न हुई, तव्हां इहो था पुछो? न, मां ही थो चवां त तव्हांखे कंहिं अची चयो त हिकिड़ी सिंधियाणी सां उरह ज़ुराई थी आहे, पोइ उनजी जांच जा के तरीक़ा उन ज़माने में हुआ या एतबार करणो हो? साईं एतबार करणो हो न, छाकाणि त
जेको आहे जेको ॻाल्हि असांखे ॿुधाए थो माण्हू, उहो SNS जो सदर आहे, सरफराज़ मेमण, पंहिंजो यूनिवर्सिटी जो इंचार्ज हुयो मरो, दोस्त हुयो मुंहिंजो, पर्सनल दोस्त हुयो जेको आहे न। सो उन हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधाई। ॿियो असांजे सभिनी दोस्तनि बि ॿुधाई। ॿिए ॾींहं जॾहिं वियासीं उते जेको आहे सो जनरल बॉडी मीटिंग में, त उहा वाक़ई हुई। सभु जेको आहे असांजा दोस्त बि हुआ, ॿिया लीडर हुई। तव्हां त कराची में विया? हा। सो उन वक़्तु को चेकिंग करण जो एॾो को मतिलबु त असांजे लाइ त को सबबु बणिजे कोन पियो न, मुंहिंजे लाइ या पंहिंजो जेको आहे असांजे GSM जे ॿियनि लीडरनि लाइ। त यानी हेॾो ही थियो आहे वाक़ियो, उन ते प्लानिंग कई आहे शागिर्दनि, ऐं उन ते जेको आहे अदम एतमाद कंदे असां पंहिंजे तौर ते इंक्वायरी शुरू कयूं। उनजो को मतिलबु सबबु नज़र नथो अचे न असां। बसि उहो मतिलबु त सन में असां रस्ते ते उन सां ॻाल्हियूं थियूं। लाहौर जो बुज़ुर्ग हुयो को, मतिलबु थोरो एज्ड हुयो, मतिलबु को यंग माण्हू कोन हुयो, ऐं चए पियो त मूंखे पुट जी औलाद कान थी थिए, सो उनजे करे मिनत जेको आहे वधण वञा थो कलंदर जेको लॻे पियो त मतिलबु अक़ीदतमंद हुयो को। सो ख़ैर मतिलबु त उनखे शाबस, त उन जेको आहे असांखे खणी उते लाथो। उतां मतिलबु त असां पंधु वियासीं साईं। थोरी देरि बि हुई, मुंहिंजे ख़्याल में 10-11 जो टाइम हुयो। राति थी वई हुई। इहा 2 अक्टूबर ई थी हले न? 2 अक्टूबर थी हले जेका आहे न पंहिंजो। हाणे सैयद वटि पहुता? साईं वटि पहुतासीं। उते जेको आहे सो साईं खे इतलाह जेको आहे सो ॾिनोसीं। सो साईं आयो, पर साईं ख़ुशि कोन हुयो इन वाक़े मां। सो बहरहाल पर साईं जेको आहे सो महिमान नवाज़ी कई असांजी, ऐं असांजी जेका असां मदद बि कई, त जेको आहे सो तव्हांखे पंहिंजो कयूं था। सो पोइ रनीकोट वियासीं असां। उते छा चयो साईं? चयो त असांजी पॉलिसी न आहे जेको आहे पंहिंजो मिलिट्री रिजीम सां कन्फ्रंटेशन में अचण जी असांजी न आहे पॉलिसी। जेको आहे इहो मतिलबु त पॉलिसी जे ख़िलाफ़ु थियो आहे कमु जेको आहे सो न। सो साईं खे ॿुधायोसीं त इहो को असांजो को पर्सनल फ़ैसिलो कोन हुयो, तनज़ीम जो फ़ैसिलो हुयो। हुजूम ऐं असांखां अॻु जेके असांजा दोस्त हुआ ज़िम्मेवार, उहे करे चुका हुआ। ॿियनि तनज़ीमुनि सां गॾिजी एक्शन कमेटियूं 6-7 एक्शन कमेटियूं ठही चुकियूं हुयूं। सो उन में छा कजे, ऐं मतिलबु त माण्हुनि सां हिकिड़ो ज़्यादती थिए थी जेकॾहिं पंहिंजो जेको आहे सो ही त तमामु हिकिड़ो वॾो वाक़ियो आहे न, रेप जहिड़ो वाक़ियो आहे। सो उन में मतिलबु त इहो एहतिजाज खां सवाइ त को ॿियो चारो आहे ई कोन जेको आहे न, ॿियो छा थो करे सघे। सो बहरहाल मतिलबु त साईं जेको आहे सो पंहिंजो मानी बानी खाधीसीं उते, ऐं पंहिंजो उन वक़्तु ई असांखे साईं जेको आहे सो न मोकिले छॾियो रनीकोट जे तरफ़। असां उते रहियासीं, महीनो खनि रहियासीं रनीकोट में, पंहिंजो आसमान जे हेठां। कादर अवल रनीकोट ॾिठो आहे? न, पहिरियों दफ़ो, फर्स्ट टाइम। पर हाणे इहे सियारे जा ॾींहं शुरू थी विया न, अक्टूबर, पर मतिलबु उते मौसम एॾी का थधि न हुई, प्लेज़ेंट हुई। छो त असां उते पंहिंजो उतां ही किलो हुयो न, किले जे हेठां हिकिड़ी नहर पई वहे, नहर वहंदी शायदि अञा ताईं हूंदी उहा। उन जे कप ते जेको आहे सो असां पंहिंजो विछायासीं, पंहिंजो रिलियूं विलियूं ॿ टे खणी आयासीं, उहे विछाए, ऐं वण हूंदा हुआ उन्हनि जे हेठां जेको आहे सो को सीउ कोन हुयो। मतिलबु त असां हुते जेको आहे ॾींहं जो पिया घुमंदा हुआसीं सॼो जेको आहे रनीकोट ईअं घुमियोसीं। जेको आहे ठाहिण वारनि बि शायदि एतिरो कोन घुमियो सो पर इंजॉय कयोसीं उते पंहिंजो जेको आहे न। पोइ मोटी वरी पोइ जेको आहे सो पंहिंजो आयासीं बटन माण्हुनि सां। रनीकोट में तव्हांजे खाधे पीते जो इंतज़ाम उते ई कुझु हो या तव्हां पाण कंदा हुआसीं? उते साईं जा हुआ मुरीद जेको आहे। अच्छा, माण्हू हुआ, मतिलबु हुआ उहे जेके आहिनि न मानी, उते ॻोठ उन्हनि जा आहिनि, ॻोठ हुआ उते, उहे मानी पहुचाईंदा हुआ कुझु ॻोठ। हाणे मां विसरी वियो आहे त केरु हुआ या कीअं, बहरहाल मतिलबु उते माण्हू जेको आहे सो असांखे उहो कंदा हुआ। साईं जे मार्फत मानी बानी जो हुयो बंदोबस्तु उते जेको आहे सो। उते महीनो खनि रहिया? हा, तक़रीबन महीनो खनि रहियासीं। पोइ छा थियो तव्हांखे? भला ॿाहिरीं ख़बर पवंदी त छा थियो? ॿाहिरीं रेडियो हुयो असां
अच्छा, रेडियो जेको आहे सो पंहिंजो हुयो। असां उन में तव्हांखे ख़बर पइजी वई। ख़बरूं पइजी वियूं ऐं ख़बरूं हलंदियूं हुयूं, ख़ुशूसन BBC ॿुधंदा हुआसीं ऐं पंहिंजो मक़ामी जेको आहे रेडियो ॿुधबो हुयो ऐं BBC ॿुधबी हुई शायदि, जेको आहे सो पंहिंजो BBC ॿुधी सघंदी हुई। शाम वारो जेको BBC जो प्रोग्राम हूंदो हुयो, तो ॿियो को असांजो वसीलो न हो। वसीलो कोन हुयो, कंहिंसां राब्तो बाब्तो न हो। फ़ोनूं वोनूं हुयूं कोन हुते। तो इहो जेको आहे सो थियो। पोइ कराची वियासीं। घणा ॾींहं, महीने खां पोइ वरी उतो कराची विया? कराची वियासीं, कराची रहियासीं। सो उते पंहिंजो कौड़ल शाह असांखे गिरफ़्तार करायो। आराज़िन वारे? आराज़ी वारे, हा। अच्छा, उहो भला कीअं उनजे हथ चढ़ियो? उनजी जॻह हुई, उते रहंदा हुआसीं। डिफेंस में? न, हिते पंहिंजो वेझी हुई, शहर में रतन तलाउ जे वेझो हुई किथे। अच्छा, हेॾे पाकिस्तान चौक खां अॻियां? पाकिस्तान चौक जे अॻियां हिते जेको आहे पंहिंजो पेपर मार्केट जे भरिसां रतन तलाउ आहे। हा हा हा। सो उनजे मार्फत मतिलबु थी गिरफ़्तारी। अच्छा, साईं वटि तव्हां महिमान थी रहियो? हा हा। पोइ छा कयो जनाब कौड़ल शाह? बसि मूं हाणे त हू त पाण कोन आया, पर मतिलबु त जेको आहे सो असां पुलिस ऐं फ़ौज आई, उन्हनि गिरफ़्तार कयो असांखे। उते घणा ॾींहं रहिया? उते रहियासीं, काफ़ी ॾींहं रहियासीं, मुंहिंजे ख़्याल में त उते 3 हफ़्ता खनि रहियासीं असां। भला इहो तव्हांखे कौड़ल शाह साहिब वटि छो विया? वास्तो अवल अली हैदर शाह जो वास्तो। अली हैदर शाह साहिब जो मरहूम जो वास्तो? ॼाण सुञाण हुई, सो उनजे थ्रू ऐं मतिलबु त शायदि साईं जे बि वेझो हुयो या कीअं, मतिलबु त हिकिड़ो हिकिड़े बि लम्हे 3 हफ़्तनि में तव्हांखे अहसासु न थियो त तव्हांजे ख़िलाफ़ु का चुगली बुगली थी सघे थी? यार असल में मतिलबु हींअर जेकॾहिं ॾिसजे थो न हिन सॼे हिन मामले ते, या हिन मामले खे ॾिसजे थो त स्ट्यूपिडिटी हुई हिकिड़े क़िस्म जी। नौजवान हुआसीं ऐं पंहिंजो जज़्बाती? हा, जज़्बाती ऐं ॿियो ख़बर न हुई मामले जी, जेको जेतिरो संगीन मामलो हुयो, संगीनी जी क़त्ल थिया आहिनि। ख़बर, हा, हिकु थियो न? हिकु थियो, क़त्ल हिकु थियो, 5-6 ज़ख़्मी हुया, हिकिड़ो क़त्ल हिकिड़ो थियो हुयो। सो बहरहाल तॾहिं बि क़त्ल हुयो ऐं जेको आहे पंहिंजो आर्मी जो क़त्ल हुयो ऐं आर्मी जो दौर हुयो उन वक़्तु। सो उन में असांखे मतिलबु त काफ़ी सीरियस रहण जी जेका आहे उहो हुई पंहिंजी, मतिलबु त उहो कयूंसीं, गिफ़लत बि हुई। सो उते नरम मतिलबु त मूंखे हींअर मतिलबु अचे थो त असांजो जेको इलाइक़ो आहे कचे जो, जेकॾहिं असां कचे में अची रहूं हा न त हिननि जो पीउ बि असांखे कोन ॻोल्हे सघे हा। जेको आहे असांजा पंहिंजा जेके आहिनि से न, पंहिंजो एतिरा उहे आहिनि तालुकात या कीअं। सो नौजवान हुआसीं, शहर में वरी कराची में रहण जो चार्म बि हुयो, जेको आहे सो पंहिंजो बसि रही। सहूलियत बि आहे, वॾो शहर आहे, सहूलियत बि आहे। हा, सहूलियत बि आहे, पंहिंजो माण्हुनि सां मिलण जो, अख़बारूं हे हो। अच्छा, पोइ माण्हुनि सां मिलंदा हुआ हे 3 हफ़्ता? माण्हुनि सां या तव्हां घुराईंदा हुआ? एज़ अ सच कोन मिलंदा हुआसीं, माण्हुनि सां न मिलंदा। तव्हां माना लिकल हुआसीं, माण्हुनि सां न मिलंदा हुआसीं। पर मतिलबु त घिटी बाज़ार में माण्हुनि सां त थींदो न वास्तो, उहो त माना त जेको आहे हुननि खे असांजी ख़बर न हुई, असां आम माण्हू खे जेको आहे जीअं असांखे ख़बर न हुई त केरु आहे। जीअं शहर में हूंदो आहे माण्हू रहियो पियो हूंदो आहे, ईअं बसि रहियासीं। सो पोइ गिरफ़्तार थियासीं, टार्चर वार्चर। कंहिं महिल उहो कौड़ल शाह साहिबु उन महिल किथे आहे जॾहिं पुलिस ऐं आर्मी आई आहे तव्हांखे पकड़णु? उहो त पाण कोन हुयो, उहो पाण कोन हुयो, हुनजो नौकर हुयो। पर मतिलबु त जेको आहे हुनजे अचण जी ज़रूरत बि कान हुई। ज़रूरत न हुई, गवाही त न आहे ॾियणी त हे आहे। हा, न उहो त कोन, पंहिंजो कमु सही थी। हा, सिर्फ़ु ॿुधाइणो आहे त किथे रहिया पिया आहिनि, त उहो त हुननि वटि त वसीला हुया साईं। मतिलबु उते पंजाब जी पुलिस बि हुई। अच्छा, उहा छो हुई? ख़बर न आहे मूंखे, ख़बर न आहे। त आर्मी बि हुई
ऐं पंजाब जी पुलिस हिकिड़ो पंहिंजो हिन जो रहीम यार ख़ान जो या सादिकाबाद जो रहीम यार ख़ान जो मूंखे यादि आहे अलाह बख़्श लगारी नालो हुयुसि एस एच ओ हुयो या कीअं न उहो पोइ थी सघे थो जेको मक़तूल हो आर्मी जो हा हा उहो मथां उतां जो हुजे त उनजे माइटनि का FIR कराए थी। न न न न उहो कोई स्पेशलिस्ट हुयो शायदि जेको आहे न पंहिंजो अच्छा, 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 टार्चर ऐं अच्छा। टार्चर ऐं हिन जो पोइ गिरफ़्तारी तव्हांखे रतन तलाव तां कहिड़े तलाउ ते खणी विया? जेको आहे सो उन्हनि खे ॿिए थाणे ते खणी विया ऐं मूंखे खणी विया हिन ते कियामाड़ी ते अव्हांखे धार कयो? धार कयूं हा, हाणे इथो था धार धार आहियूं कियामाड़ी में रखियूं। कहिड़ो ॾींहुं आहे गिरफ़्तारी जो? 5 डिसंबर 1978 माना लॻभॻि 2 ॿिनि महीननि महीननि खां खां पोइ पोइ जेको तव्हां आहे सो थिया आहियो हा, गिरफ़्तार। असां गिरफ़्तार थिया आहियूं। हा, हा। 5 डिसंबर मूंखे यादि आहे सुठी तरह। सो पोइ इहो 2-3 ॾींहं टार्चर कयूं। उन खां पोइ वरी हिन में पंहिंजो मिलिट्री छावनी में हैदराबाद वारी में खणी आया। तव्हां होॾे ट्रांसफ़र थियो? ट्रांसफ़र ओॾां करे हिन यार जी ख़बर न पियव त हीउ किथे आहे? केरु? अली हैदर शाह अली हैदर शाह खे बि उते ई खणी आया पर मूंखे ख़बर न हुई त उहो किथे आहे जेको आहे हुनखे ख़बर न हुई त मां किथे आहियां। सो बहरहाल पोइ हिकिड़े हफ़्ते खां पोइ हिन हाणे तव्हां सां फिज़िकली विड़िया न साईं तव्हां खां छा था पुछनि? मतिलबु ज़्यादातर जेको आहे सो पुछनि पिया त असलो केॾांहुं आयो ऐं इंडिया सां केतिरा जेके आहिनि न तव्हांजा कहिड़ा तालुकात आहिनि ऐं तव्हां छा था चाहियो या इहो हिन जो जेको आहे पंहिंजो भेण जो ऐं हिन जो एतिराफ़ त ही क़तल जेको आहे सो थियो आहे त तव्हां कयो। हाणे क़तल असां कयो ई कोन हुयो जेको आहे सो मूंखे मतिलबु त ख़बर लिटरली हींअर ताईं न आहे त हुनखे उहा गोली किथां आई हुजूम हुयो कंहिंजी हा हुजूम हुयो कंहिंजी ऐं छोकिरनि वटि हुयो जेको आहे पिस्टल विस्टल हुया। सो इहो ऐं ज़्यादातर हिननि जो ज़ोर हुयो इंडिया सां तालुकात जो जेको आहे पंहिंजो त इंडिया सां केतिरा तालुकात आहिनि तव्हांजा GM सैद जा केतिरा तालुकात आहिनि। हालांकि उन्हनि खे ख़बर हुई त साईं कोन थो चाहे एजिटेशन जेको आहे उनजे बावजूदि हुननि जेको आहे पंहिंजो सैयद तव्हांखे पाण बि चयो पाण बि साईं त मां क़त्ल गारत जे ख़िलाफ़ हा सो साईं बि चयो त बहरहाल मतिलबु त पोइ असांखे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 6 या 7 ॾींहंनि खां पोइ पहिरियों दफ़ो मुंहिंजी ऐं हैदर शाह जी मुलाक़ात थी पंहिंजो हिन में माड़ी ते जेका जेल जी माड़ी न हैदराबाद सेंट्रल जेल हैदराबाद सेंट्रल। केरु आहे सुपरिटेंडेंट? नूरुलाई ऑनरेबल नूरुलाई चवंदा कयो नूरुलाई कहरलाई जेको आहे हा हा। सो उहो हुयो पोइ हुन जेको पहिरियों जेको कमु कयो उहो इहे त ॾंडा बेड़ियूं घुराई। अच्छा 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 सो असांखे ॾंडा बेड़ियूं हलाए मथां भॼी वञनि मतिलबु ॾंडा बेड़ियूं जीअं हा मूं सम्झो ॾंडा बेड़ियूं हार्डन्ड क्रिमिनल्स खे जेके ॾियनि हा हा। ऐं फांसी घाट जेको हुयो उन वक़्तु फंक्शनल न हुयो पर उनजो वार्ड हुयो जेको आहे न फांसी घाट जे बिल्कुलु फांसी घाट जे दरवाज़ो आहे न त उनजे साम्हूं उनजो दरवाज़ो हुयो उहो वार्ड हुयो जिते फांसी घाट जे क़ैदियुनि खे रखंदा हुया। मतिलबु त सख़्तु सिक्योरिटी ऐं उनजे तहत जेको आहे न असांखे उते रखियऊं ऐं असां अकेला हुआसीं उते जेको आहे ॿियो को बि क़ैदी कोन। तव्हां ॿई गॾु हुआ पर उन खोली में अकेला? खोलियूं जुदा हुयूं शाम जो बंदि कंदा हुआ पर मतिलबु त असां रहियासीं उते काफ़ी मतिलबु त जेको आहे पंहिंजो 2 हफ़्ता खनि रहियासीं। ॾंडा बेड़ियुनि में रहियो? ॾंडा बेड़ियुनि में रहियासीं असां ॾंडा बेड़ियुनि में त असां थ्रू आउट रहिया आहियूं असां हा मतिलबु त असां 81 ताईं जी साईं 81 ताईं हा 81 ताईं जंहिं ॾींहुं असां वञूं पिया वापसि हाईजेकिंग में उन ॾींहुं बि असां ॾंडा बेड़ियुनि में असांखे जेको आहे न ॾंडा बेड़ियूं असांजूं निकितियूं आहिनि असल में कराची जेल में असां उते वियासीं। सो उते काफ़ी पंहिंजो दोस्त हुया पंहिंजो जाम साथी बि हुयो ऐं पीपुल्स पार्टी जा कुझु ॿिया हुया ही पंहिंजो रब्बानी फैमिली राशिद रब्बानी हुयो मसरूर कोन मसरूर त असां सां आयो मसरूर गॾु असां मसरूर असां अॼु ॻाल्हि ॿोल थी मुंहिंजी अच्छा ॾाढे अरसे खां पोइ शाम में छा बि हो न हा अच्छा छा छा त उनखे छॾियो भाई जेकिन पोइ था ॻाल्हायो। हा मूंखे तव्हां ॿुधायो त तव्हां 15 ॾींहं रहियो हैदराबाद सेंट्रल जेल जे फांसी घाट जे साम्हूं पोइ काॾे वियो?
सो उते रहियासीं पोइ हीउ केस ठाहिनि पिया न ऐं उन में जेको आहे सो पंहिंजो असां खां ही पंहिंजो केस जी जेका आहे सा विटनेस जेको आहे ठाहिनि पिया न केस जेके आहिनि से न पंहिंजो मुख़्तलिफ़ शाहिदनि जूं जेके गवाह पेश पिया थियनि असां ॾिठोसीं त ही हुआ हा ऐं उहो केस त पंहिंजो FIR त दाख़िल हुई पंहिंजो हिन में जामछोरे थाणे ते न उहा दाख़िल सो पर उन खां पोइ केस ठाहिनि पिया मिलिट्री कोर्ट जे लाइ अच्छा ऐं उन्हनि जो प्रोसीजर इहो हुयो त हिकिड़ो मेजर हुयो उहो असांखे डेली उते खणी वेंदा हुआ पोइ उते जेको आहे सो असांजा बयान त वरितऊं त जेको आहे सो असांजो मौक़िफ़ छा आहे हिन केस जे मुतलिक़ मुंहिंजो ऐं अली अदर शाह जो पर ॿिया जेके हुया पंहिंजो सिपाही उहे जेके ज़ख़्मी हुया उहे बि एज़ अ विटनेस जेको अच्छा आहे उहे त ज़िंदा आहिनि न ज़िंदा हुया हा सो हिकिड़े क़िस्म जी जेका आहे सा ट्रायल हिकिड़े टाइप जी विटनेस ट्रायल जेका आहे सा हुई त उन में असांखे इहो राइट ॾिनो हुयूं ॿिन्ही खे त हू विटनेस जेके अचनि पिया उन्हनि जी हू लिखनि पिया न पंहिंजो शाहिदी त जेको आहे सो तव्हां छा ॾिठो कीअं हर कंहिंजी पंहिंजी हुई ऐं पुलिस जा बि माण्हू हुया उन में दादू ताईं जेको आहे सो पंहिंजो पुलिस इन्वॉल्व हुई सॼी सो मुंहिंजे ख़्याल में त 40 खनि जेको आहे विटनेसिस हुया सो उते असांखे मेजर साहब जे जेको आहे पंहिंजो ऑफिस में वठी वेंदा डेली उते पंहिंजो ही शाहिदियूं लिखंदा पर उन में असांखे हिकिड़ी इंट्रस्टिंग उनजी हुई पंहिंजो स्पेशल मिलिट्री कोर्ट जे प्रोसीजर जी त उन्हनि में हुननि इहो रखियो हुयो त जेको आहे पंहिंजो जंहिं बि गवाह खां शाहिदी वठनि पिया ऐं उनजी लिखनि पिया उहा असांजे साम्हूं लिखनि पिया पोइ वरी असांखे जेको आहे सो पंहिंजो चवनि पिया त तव्हांखे जेकॾहिं को हिननि खां सुवालु पुछिणो हा यस 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 हा भला मेजर केरु हो ज़ेती हुयो हलो ठीकु नालो अचे वेंदो मूंखे यादि मेजर इहो अथव रिकॉर्ड न करण जा नतीजा हा मेजर ज़ेदी हुयो नालो आहे मूंखे यादि हुनजो अचे वेंदो यादि हलो उते तव्हांजे ख़िलाफ़ु जनरल माहौल ठहे थो हाणे तव्हां सम्झो था पंहिंजो केस जे जेके विटनेस एज़ अ मर्डरर कातिल हा त असां ॿिनि खे जेको आहे सो पंहिंजो कयूं न उनजे लाइ हुननि फिक्स कयो हा फिक्स कयूं ॿिए कंहिं ते बि कोन जेको आहे न पंहिंजो असां हालांकि पंहिंजो हज़ारे शागिर्द हुया त केस हुननि फ़ैसिलो इहो कयो त हिननि ते ई जेको आहे सो न पंहिंजो स्पेशल मिलिट्री कोर्ट में ॿिन्ही ते केस हलाइणो आहे सो उन में पोइ शाहिदियूं पंहिंजो रिकॉर्ड कंदा हुया उन में असांखे ॾींदा राइट हाणे असां पंहिंजे मूंखे जेको आहे सो हींअर यादि आहे सुठी तरह त मां काफ़ी सुवाल कंदो हुउसि उन्हनि खां पर हू मेजर जेको हूंदो हुयो ज़ैदी उहो जेको आहे सो चवंदो हो त जेको आहे सो न ही वैलिड क्वेश्चन न आहे जेको आहे पंहिंजो इहो चई वरी हू जेको आहे मूं वारो क्वेश्चन करण वारे राइट खे ख़तमु करे छॾियो बहरहाल मतिलबु त हिकिड़ो भला हू जेके ज़ख़्मी आहे उन्हनि छा चयो उन्हनि चयो त असां जेको आहे सो पंहिंजो वियासीं इहो हिन में मोटऊं पिया ट्रेनिंग ते उते आयासीं त पोइ हिननि असां ते जे मथां हमिलो कयो ऐं जेको आहे हुननि बाक़ाइदा मतिलबु त सुञातो जेको आहे सो ॼण त जेको आहे सो न चई त हीअ हुया जेको आहे इहे ॿई हुआ हा हा सो हालांकि जेको आहे सो इट वॉज़ नॉट पॉसिबल छाकाणि त हज़ारे शागिर्द हुया मां त वेझो बि कोन हुयुसि तव्हां त नूरुल मरी जे डायरेक्टर में विच ते असां विच ते हुयासीं महफ़ूज़ हुयासीं दोस्तनि ऐं काफ़ी दोस्तनि मतिलबु त हू जेको आहे सो पंहिंजो असांखे शेल्टर बि ॾियनि पिया या कीअं पिया ॾियनि पोइ बहरहाल मतिलबु त जेको आहे सो न ज़ाहिर आहे त हुननि खे फ़ौजी मुक़दमो पियो नुक़सान बि थियो नुक़सानु फ़ौजी मुक़दमो पियो ठहे पोइ उन्हनि खे सम्झायो हूंदो ज़ाहिर आहे त तव्हांखे कहिड़ो जेको आहे सो पंहिंजो सो बहरहाल उहो ठाहियूं मुक़दमो पोइ असांखे जेल वठी आया हिते जेको आहे पंहिंजो हुते रखियऊं सो इहो महीनो खनि हलियो इहो बि पंहिंजो न महीनो ॾेढ पोइ असांजो मिलिट्री कोर्ट हिननि ठाही स्पेशल मिलिट्री कोर्ट ठाहियूं हैदराबाद के पंहिंजो जेका फौजी छावनी आहे इन में सो पठान कॉलोनी जो हुयो पठान कॉलोनी जे उते असांखे वठी वेंदा हुआ असांजो केस हलंदो हुयो न सो असांजा वकील हुया पंहिंजो मामो यूसुफ आयो यूसुफ लगारी यूसुफ लगारी ऐं रसूल बख्श उन्नड़ जेको आहे पंहिंजो वकील थियो
इहो रसूल बख़्श उनड़ा सकरंड वारो सकरंड वारो झूनो जंहिंजो गाॾी खाते में ठीकु। हिते पंहिंजो हूंदो हुयो न उहो। सो उहो हुयो, उहो मतिलबु त मामो यूसुफ या उहो मुंहिंजो हुयो वकील, ऐं हू जेको आहे सो उनड़ साहब जेको आहे अली हैदर शाह जो जेको आहे वकील हुयो। सो 3-4 महीना केस हलियो हुते, ऐं केस मतिलबु त काफ़ी हो असांखे मतिलबु त फ़ख़ुरु आहे ऐं महिरबानी बि आहे, मतिलबु सॼी ज़िंदगी अहसान नथो लाहे सघिजे। असांजे ॿिन्ही वकीलनि जेकी महिनत कई केस ते ऐं पंहिंजो जदोजहद कयूं, उन लाइ असां मतिलबु त उन्हनि जो कॾहिं बि थोरो लाहे नथा सघूं, ऐं वाक़ई महिनत कयूं। ऐं महिनत मां तव्हां अंदाज़ो लॻायो त भुट्टे साहब खे फांसी ॾिनो हिननि 4 अप्रैल ते, त 15 अप्रैल ताईं असांजो केस हलियो इहो 3-4 महीना केस हलियो न साईं। त उन में ई डेली वीचारा ईंदा हुया, ऐं रसूल बख़्श साईं जेको आहे पोड़ो हूंदो हुयो उन वक़्तु, मतिलबु त जेको आहे सो थोरो एजिड हुयो, उहो महिनत करे। ऐं साईं जेको आहे सो यूसुफ लगारी, मामा यूसुफ लगारी उन वक़्तु बेस्ड हुयो इन में पंहिंजो मीरपुर ख़ासि में। उतां सुबुह जो गाॾीअ में चढ़ी ईंदो हुयो डेली असांजे केस जे 3-4 महीना मतिलबु हाज़िरनि ते अचणु, ऐं उनखे हिकिड़ो क़ौमी फ़रीज़ो करे केस खे वठणु, इहो माना त तमामु वॾी ॻाल्हि आहे, तमामु वॾी, मतिलबु इनखे बयानु नथो करे सघिजे। पोइ उन्हनि महिनत कई, बहरहाल पोइ हुननि जो मिलिट्री कोर्ट वारनि जो हिकिड़ो प्रोसीजर हुयो त केस जॾहिं हलाए स्पेशल मिलिट्री कोर्ट जो, उन में त जेको आहे समरी मिलिट्री कोर्ट में त उन में त उन वक़्तु ई सज़ा मेजर हिकिड़ो वेहंदो हुओ, हण ॿुधाए छॾींदा 6 महीना 12 महीना उहो, पर उन्हनि वटि अख़्तियार बि इहो ई हूंदो हो 6 महीना या 12 महीना, उनखां वधीक साल 2 साल थिया। पर ही स्पेशल मिलिट्री कोर्ट में तव्हां जॾहिं केस हलायो था त उन में जेको आहे सो पंहिंजो पोइ हिकिड़ो कर्नल सतह जो जेको आहे सो ऑफिसर या ब्रिगेडियर हुयो, ऐं मेजर हुयो हिकिड़ो, ऐं पंहिंजो हिकिड़ो हुयो सिविल जज हुयो, पंहिंजो जेको आहे न पंहिंजो कोटड़ी जो उन वक़्तु मेमून साहबु हुयो जेको आहे न ॿियो नौजवान हुयो। अच्छा। सो उहे 3 मतिलबु त विहंदा आहिनि, हिकिड़ो सिविलियंस जे तरफ़ां, 2 जेके आहिनि से मिलिट्री जे तरफ़ां। त उन कोर्ट में असांजो केस हलायूं। सो केस हलाए पोइ उन्हनि जो प्रोसीजर इहो हुयो त केस जॾहिं हली दंग थींदो हुयो त कोर्ट पंहिंजो मिलिट्री कोर्ट पंहिंजो फ़ैसिलो लिखंदी हुई त हीउ फ़ैसिलो आहे असांजो, पर उहो ॿुधाईंदा कोन हुया, उहो मोकिलींदा हुया पंहिंजो जेको सूबे जो गवर्नर हुयो उन SML जेको आहे सो न सब मार्शल एडमिनिस्ट्रेटर जेको हुयो, क्राउशल लेवल जो, हा अब्बासी हुयो शायदि उन वक़्तु, SM अब्बासी साहब, SM अब्बासी हुयो न, नालो अब्बासी छा नालो हुयो, SM अब्बासी हुयो शायदि, SM अब्बासी जनरल हुयो। हा, पर अवल त जनरल जहांदाद खान हो। न जनरल जहांदाद उन वक़्तु ब्रिगेडियर हुयो हिते हैदराबाद। उहो थियो आहे गवर्नर बि पोइ थियो, गवर्नर बि पोइ थियो। ठीकु आहे, त हीअ SM अब्बासी आहे। हा, SM अब्बासी हुयो, ऐं उनखे मोकिलींदा, मतिलबु त हीअ कोर्ट उनखे मोकिलींदी, उनखां पोइ उहो जेको आहे पंहिंजो उहो बि फ़ैसिलो पंहिंजो नथो ॿुधाए सघे, उन में ॾिसंदो तरमीम करण जो उनखे राइट आहे, पर ॿुधाए उहो नथो सघे। उहो वरी मोकिलींदो चीफ मार्शल एडमिनिस्ट्रेटर में, मरकज़। सो इहो थींदो थींदो केस जेको आहे सो असांजो केस जीअं ई थियो, हाणे इहो भुट्टे साहब खे मूंखे यादि आहे सुठी तरह त इहो फांसी थी वई आहे 4 तारीख़ जो, में त असांखे मिड अप्रैल धारे केस ख़तमु करे 2 ॾींहं ते वरी सखर जेल असांखे मोकिले छॾियो। सो ओॾांहुं वियासीं ऐं इंतज़ारु हिते हैदराबाद जेल में तव्हां वटि सियासी क़ैदी कहिड़ा आहिनि उन ज़माने में? अच्छा, उन ॾींहं जो त मिलो पिया न तव्हां? हा, उन ज़माने में इहो जॾहिं असांजो केस हलियो, केस हली ख़तमु थियो, एसि ताईं असांखे कंहिंसां मिलणु कोन ॾिनो। हिते असां कंहिंसां कोन मिलियासीं, ऐं ख़बर न हुई, ऐं घणा माण्हू मतिलबु त हू जेको आहिनि सो न पंहिंजो आया बि पंहिंजो हिन में न
छाकाणि त असांखे यादि आहे त असांखे जेको आहे भुट्टे साहिब खे जॾहिं फांसी आई इन खां महीनो खनि अॻु में असांखे फांसी इन मां पंहिंजो फांसी घाट वारे इन मां कढी पोयां हिकिड़ो अछे कारे चकर जे भरिसां हिकिड़ो वार्ड हुयो, पॉलिटिकल वार्ड हुयो, उन में रखियऊं असांखे। उतां असांखे 4 मार्च जी बि इन 4 अप्रैल जी इन जी ख़बर न हुई त हिकदमि जेको आहे पंहिंजो तमामु घणा सियासी क़ैदी हुआ असां खां ॿिए जेको आहे सो वार्ड में, उन वार्ड में जिते वली खान वारनि खे रखियो न ट्रिब्यूनल हली भुट्टे साहिब वारे वक़्त में, उनखे हू पॉलिटिकल वार्ड ठाहियो हुन। सो उहे उन्हनि नारेबाज़ी शुरू कई, वॾी नारेबाज़ी ऐं हे हो। सो असां चयो त हीउ छा पियो थिए, ऐं जेको आहे भुट्टो ज़िंदाबाद ऐं हीअं अहिड़े क़िस्म जा नारा, पर असांखे अचनि त पिया, कुझु ॿुधूं पिया चिटा, कुझु न। उहो मानी जेको आहे असांखे कॾहिं खणी आयो पंहिंजो पुलिस वारा, इहे पंहिंजो जेल जा सिपाही खणी आया, उन्हनि खां पुछो, उहो को सिंधी हुयो जेको आहे मूंखां विसरी थो वञे, हुनजो नालो विसरी वियो, उन रोई ॿुधायो पंहिंजो त भुट्टे साहिब जी फांसी ॾिनी अथऊं। सो उहो मतिलबु ख़ैर पोइ असांखे हिननि उन खां पोइ पंहिंजो 15 अप्रैल या 16 असांखे मोकिलियऊं सखर जेल उतां करे मोकिलियऊं। सो उते सज़ा अची वई? जी साईं, सज़ा न सज़ा अञा उतां न आई आहे वापसि? अञा उतां न आई आहे न। असांखे पंहिंजो इहो केस हाणे तव्हां सखर पहुतो, पोइ छा थियो? बसि पोइ उते सखर जेल में असांखे रखियऊं, पंहिंजो उते बि असांखे फांसी घाट में ई रखियऊं। जेको मुलाक़ात कंहिंसां बि अंदरि जेल में मिलणु न पिया ॾियनि कैदियुनि ॿियनि सां? न, मुलाक़ात न पिया रखनि। असांखे आइसोलेशन में रखियो, नूरलाई त रखियो आइसोलेशन में असांखे। हिते केरु हो? उते जेको आहे जमील सिद्दीकी नाले हिकिड़ो हुयो पंहिंजो जेको आहे न, सो उन्हनि बि असांखे उते ईअं ई रखियो, डंडा ॿेड़ी में रखियो। ऐं उते असां वेट पिया कयूं त मिलिट्री कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे उहो मथां कीअं थो थी अचे, जेको आहे उन में ज़ियाउल हक़ तरमीम थो करे या उन में जेको आहे उनखे रखे थो। बहरहाल असांखे त फ़ैसिले जी बि ख़बर कान्हे न, कहिड़ो फ़ैसिलो कयो अथऊं। बहरहाल असां फ़ैसिले जी वेट पिया कयूं उते सखर जेल में। सो उते असां आइसोलेशन में रखियऊं असांखे। उते हिकिड़े ॾींहुं असांजी मुलाक़ात आई ऐं डॉक्टर एज़ाज़ नज़ीर सां जेका न असांजी मुलाक़ात थी। डॉक्टर एज़ाज़ नज़ीर बि जेल में हुयो उन वक़्तु। अच्छा। हे पंहिंजो जेको आहे कम्युनिस्ट पार्टी पाकिस्तान कम्युनिस्ट पार्टी। सो असांजी पहिरीं मुलाक़ात, मुंहिंजी त पहिरीं मुलाक़ात हुई हुन सां। सो ॾाढो हमदर्दी सां हुन सां जेको आहे सो मिलियो। पोइ चई त मां ॻाल्हायां थो, जमील सां मुंहिंजा सुठा तालुकात आहिनि, हिकु बार मां ॻाल्हायांसि थो। पोइ जमील सिद्दीकी सां हुन ॻाल्हायो। पोइ असांखे पॉलिटिकल वार्ड में ॿियनि सां रखियऊं गॾु, कैदियुनि सां, मूंखे ऐं अली हैदर शाह खे। उन में काफ़ी जेके आहिनि न उहे हुआ कैदी। हिन दौर में पलीजो साहिबु हुते आहे? पलीजो साहिबु मुंहिंजे ख़्याल में त हुयो। असां जॾहिं नवां वियासीं न त पलीजो साहिबु पॉलिटिकल वार्ड में हुयो। ऐं ॿियो ई वार्ड हुयो पंहिंजो जेको आहे सो हिकिड़ो जंहिंमें रखियऊं हिननि खे, उहो हिकिड़ो ॿियो वार्ड हुयो। उहो उनखे बि पॉलिटिकल वार्ड ई पिया सॾनि, पर उन में पॉलिटिकल सिर्फ़ु जेको आहे सो कैदी हुया। उन में तव्हांजे कंबर जा बि हुया। हिकु हथु जेको आहे न मलिक सलीम हुयो। सलीम मलिक हुयो, कंबर पीपी जो सदर हो। कंबर पीपी जो सदर उहो हुयो। हिकिड़ो नसीराबाद जे तरफ़ जो को खुआवड़ हुयो, उहो बि हुयो। डॉक्टर एज़ाज़ नज़ीर हुयो ऐं 7-8 ॿिया जेके आहिनि न कैदी। सो इहो असांजो पहिरियों जेको आहे सो हुयो। सो पोइ डॉक्टर एज़ाज़ नज़ीर चयो त मां तव्हांजी डंडा ॿेड़ी बि चवां थो हिननि खे त जेको आहे सो न पंहिंजो ॻाल्हि। पोइ जमील चयो त जेको आहे आर्डर सख़्तु आहिनि, हाणे डंडा ॿेड़ी त नथा लाहे सघूं। डंडा ॿेड़ी लाहे इन जे जॻह ते चैन ॿेड़ी था आणूं, जंहिंमें डंडनि जे बजाए ज़ंजीर हुजे जेको आहे न उहा थोरी मूवमेंट वधे, मूवमेंट आसानी सां थी सघे या कीअं थिए। पोइ असांखे उते रखियऊं। पोइ असां उन पॉलिटिकल वार्ड में पॉलिटिकल कैदियुनि सां चैन ॿेड़ी में असां जेको आहे पंहिंजो हूंदा हुआसीं। पर ख़ुशि हुआसीं, छाकाणि त हीउ पहिरियों दफ़ो एतिरे अरसे खां पोइ जो तन्हाई मां निकितासीं जेको आहे पंहिंजो। सो पोइ उते हुआसीं। असांखे पोइ
1979 बि ख़तमु थियो आहे, जनवरी शुरू थी 80 जी, त उन में 30 जनवरीअ ते त असांखे फ़ैसिलो ॿुधायूं हाणे, पर उनखां हिकु या ॿ ॾींहं अॻु में असांखे वरी खणी आया पंहिंजो सखर जेल खां हैदराबाद जेल वापसि खणी आया। सो उते पोइ जेको आहे सुप्रीडेंट जे ऑफिस में ई जेको आहे पंहिंजो आयो, जंहिं केस में जेको असांजो हुयो पंहिंजो ब्रिगेडियर इन जो मिलिट्री कोर्ट जो हेड जेको हुयो, स्पेशल कोर्ट वारो उहो आयो। सो पोइ उन अचे उते फ़ैसिलो ॿुधायो असांखे। ऐं हाणे फ़ैसिलो छा ॿुधायो? फ़ैसिलो ॿुधाई त जेको आहे सो फ़ैसिले मुताबिक़ कोर्ट जो जेको फ़ैसिलो हुयो उन में अली हैदर शाह खे फांसी जी सज़ा हुई ऐं मूंखे उमिरि कैद जी हुई, पर जेको आहे सो इहो कोर्ट जो फ़ैसिलो हुयो ऐं एस.एम. अब्बासी बि उनखे उअं ई जो तीअं रखियो। हा, ज़ियाउल हक़ हिनखे तब्दील कयो उते। अच्छा। जेको आहे सो पोइ अली हैदर शाह जे लाइ बि पंहिंजो फांसी जे उमिरि कैद जी जेका आहे सज़ा माना साॻी ॾिनो, सज़ा साॻी ॾिनऊं। पोइ असांजी जेका आहे शुरू थी वई सज़ा। तो कपिड़ा वपिड़ा बि मिलिया असांखे पका, माशाअल्लाह, यूनिफॉर्म मिलियो, उमिरि कैद जे। हाणे ज़ंजीर लही विया, कन्विक्टेड। हाँ जी, ज़ंजीर लही न साईं, ज़ंजीर न लथा। ज़ंजीर त उहो त ॿुधायां थो न तव्हांखे। त पोइ वरी असां हुतां ज़ंजीरनि में जॾहिं आयासीं त न, हाणे तव्हांखे कैद बा मुशक़त हुई। कैद, हा, कैद बा मुशक़त। कमु कहिड़ो कंदा? को कोन कमु कंदा आहियूं, असांखे आइसोलेशन में रखियूं। सियासी माण्हू कमु नथा कनि। हा, मतिलबु त मिलणु कोन ॾींदा न कंहिंसां, पर उन में तब्दीली इहा थी त जमील जेका असांखे डंडा ॿेड़ी जे जॻह ते पंहिंजो चैन ॿेड़ी हई, उहा वरी नूर इलाही तब्दील करे वरी डंडा ॿेड़ी असांखे हई, जेको आहे न पंहिंजो। तव्हां पिया चओ जीअर इलाही ज़ंजीर, त हुन वरी पंहिंजो रखियो। हा, कहर इलाही। हा, उन पंहिंजो लोहा कड़ा पराए छॾिया असांखे, जेको आहे न पंहिंजो। सो ख़ैर बहरहाल मतिलबु उहो पोइ उते शुरू कईसूं असांजो कन्फ्रंटेशन। तव्हां कॾहिं हैदर शाह पाण में ॻाल्हायो आहे इन वाक़े ते? कीअं? उहो त डेली ॻाल्हाईंदा। न, इन वाक़े ते ॻाल्हायो त कयोसीं, छो कयोसीं तॾहिं? न, हीउ छा थियो असां सां? इन ते ॾिसो न, इन ते असांखे को मतिलबु पछताव कोन हुयो। मां उहा ॻाल्हि त कयां ई न। हा, मतिलबु इन ते असां तव्हांखे रिग्रेट्स ॿियो टियों थियणु, उहा कुझु बि ॻाल्हि नथो पुछां हुयो इहो। हा, पर तव्हां जनरली को तजियो कयो आहे पाण में वेही ॿिन्ही ॼणनि? मतिलबु छा कजे, अहिड़ी का ॻाल्हि ई कान आई न जंहिं ते जेको आहे सो कजे। हाणे तव्हां जेल में आहियो ऐं सखर जेल में आहियो, न हाणे मोटी हैदराबाद अची विया आहियो, डंडा ॿेड़ियूं साॻियूं लॻल आहिनि। हाणे 30 जनवरी 1980 ते जो में गैरत जो आवा खे केस जो मिलियो। 30 जनवरी। शागिर्दनि छा कयो तव्हांजे पर पुठ? शागिर्दनि एहतजाज कया। ज़ाहिर आहे त हाणे जेतिरो उन्हनि खे एहतजाज करे पिया सघनि, ज़ाहिर आहे त सॼी सिंध जेको आहे एहतजाज में हुई न। सिंध में गिरफ़्तारियूं थियूं सॼी सिंध में। को हिकिड़ो मसइलो त कोन हुयो न जंहिं ते जेको आहे सो एक्टिविज़म सिंध में, उहो हिकिड़ो जेको एक्टिविज़म आहे न, उहो शायदि तारीख़ जे कंहिं बि हिसे में इहो वरी उन खां पोइ न थियो आहे। ज़िया जे दौर में जेको थियो आहे रेज़िस्टेंस, ऐं उहो सिर्फ़ु मसलन हिकिड़ा त दौर हुया न। ॾिसो न, हाणे 60s वारो दौरु आहे, उन में शागिर्द कनि था, उन में अवाम किथे पिक्चर में आहे ई कोन, ऐं पॉलिटिकल पार्टियूं कोन्हनि, पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि कोन, ऐं पंहिंजो स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन जेकॾहिं का आहे उहा गॾियल आहे, उन में लेफ्ट बि गॾु आहे, राइट बि गॾु आहे, पर स्टूडेंट आहे। हिते साईं सॼो जेको आहे सो पंहिंजो आम माण्हू इनवॉल्व हुयो न। हीअ जेका स्ट्रगल, ही ज़िया वारो जेको दौरु हुयो, इहो जेॾो सख़्तु हुयो, ओतिरो सिंधी अवाम बहादुरी सां ऐं पंहिंजो जेको आहे सो हीरोइज़म जा मिसाल जेके आहिनि सिंधी माण्हुनि कमु क़ाइमु कया। कॾहिं तव्हां सां शीरी सूमरो या उनजे माइटनि जो को तालुक़ु थियो, राब्तो? न का अहिड़ी ॻाल्हि? अच्छा, हिन में इंट्रस्टिंग ॻाल्हि हिकिड़ी ॿी थी त पंहिंजो सरकी साईं जेको आहे नूरदीन सरकी जेका आहे सा पंहिंजो पिटीशन कई दाख़िल हिकिड़ी, ऐं उन में जज बि हुयो को जेको आहे सो पंहिंजो फ़खरुद्दीन जी इब्राहिम हुयो शायदि, फ़खरुद्दीन जी इब्राहिम साहब। ट्रिब्यूनल थोरी ठही इन केस जे मुतालिक़ न जांच जे लाइ, पंहिंजो हाई कोर्ट जो जज हुयो। सो नूरदीन सरकी असांजे तरफ़ां जेको आहे सो न पंहिंजो पेश थियो हुयो उन में।
सो उन में हैदर शाह खे वठी विया, मूंखे कोन जेको आहे सो न वठी विया, उन में पेश कयूं उनखे पंहिंजो उन में उते आई कोर्ट में ई जेका आहे डॉक्टर शीरी सूमरो। डॉक्टर शीरी सूमरो कोर्ट में आई उते। सो पोइ हैदर शाह जेको ॿुधायो त उन में हू चए पई त जेको आहे सो मूंसां को रेप छेप कोन थियो आहे, जेको आहे इहा कूड़ी जेका आहे न पंहिंजो इल्ज़ाम आहे ऐं हीअं आहे जेको आहे सो पंहिंजो उनखे डिनाए कयईं, मतिलबु त जेको आहे सो शीरी सूमरो उनखे डिनाए कयईं। तव्हांजी पंहिंजी जांच छा आहे? असांजी जांच गॾमॾी आहे, कुझु कुझु माण्हू असां जज़्बाती छो आहियूं एॾा? जी एॾा जज़्बाती छो आहियूं? जज़्बाती ॾिसो न, जज़्बात जी का हिकिड़ी वजह न हूंदी आहे। ठीकु थियो, जेकॾहिं इहा ॻाल्हि वजह मूंखे सम्झ में अचे। न हूंदी आहे। हा ठीकु आहे। घणियूं हिकिड़ियूं ग्रजिस हूंदियूं आहिनि पंहिंजो तव्हां जूं, पोइ तव्हांखे किथां वाक़ियो को मिले जेको ट्रिगर कंदो आहे ऐं उहो भड़की उथंदी आहे, उन मां पोइ हिस्ट्री ठही बि सघे थी, हिस्ट्री रही बि सघे थी। बिल्कुलु ठीकु। सो ईअं ई थियो। कादिर बख़्श जतोई साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, पाण हिन ते ॻाल्हायो, वरी पाण ॿी निशस्त में वेहूं था ऐं तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। तव्हांखे वेठे वेठे जेल मां दुनिया जे ॿियनि मुल्कनि ॾे कीअं था वठी वञनि। नाज़रीन, ही हुआ जनाब कादिर बख़्श जतोई, अॼुकल्ह स्वीडन में रहनि था ऐं 2 अक्टूबर 1978 ते योम गैरत हिकिड़ो मशहूरु केस आहे डॉक्टर शीरी सूमरो पीपल्स मेडिकल कॉलेज जे हवाले सां। उन हवाले सां कई हज़ार शागिर्द सॼी सिंध में निकिता हुआ ऐं जामशोर में इहो बदकिस्मती सां वाक़ियो पेश आयो, जंहिंजो इल्ज़ाम हिननि ते लॻो ऐं पोइ हिननि खे फांसी ऐं मौत जूं सज़ाऊं आयूं ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते उहो जेल कटींदा। हिकिड़े ॾींहुं वरी पोइ 1981 में तय थियो त हाईजेकर्स मुतालबो कयो त 206 क़ैदी सियासी क़ैदी उहे असां ॾे काबुल ऐं बेरूत मोकिलिया वञनि। उन्हनि में 2 क़ैदी ही बि हुआ। पोइ छा थियो, वरी कंहिं ॿी निशस्त में जनाब कादिर जतोई सां ॻाल्हाईंदासीं। अवां जी वॾी महिरबानी, लीडर टीवी ॾिसंदा रहो। ऐं आख़िर में सिर्फ़ु हीअ ॻाल्हि कयां त ॾिसो, कादिर जतोई 2 हंधनि ते थो चए त मूंखां फलाणे कर्नल जो, फलाणे ब्रिगेडियर जो, फलाणे पुलिस वारे जो, फलाणे माण्हू जो नालो विसरी विया। इहो सिंधी माण्हू दरअसल पंहिंजी तारीख़ दर्ज नथा कनि, लिखी नथा छॾनि। हीअ उनजो नतीजो आहे। ऐं हीअ का कादिर जतोई ते तनक़ीद कान्हे, पर सॼी सिंधी क़ौम ते तनक़ीद आहे। इन करे अचो त पंहिंजो पाण खे, पंहिंजे रिकॉर्ड खे दर्ज करण जो रवाज बि विझूं। कादिर जतोई साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, ख़ुशि हुजो।